अस्सलाम वालेकुम। वेलकम साले पर एनसाइक्लोपीडिया चाला खुशायो तो भी सही है। हाँ पाण मिसाल कंदासीं 8.5 ऐं पाण वरी खां फिज़िक्स शुरू कयूं था। हिन खां पहिरियों भी असांजो खोड़ चैप्टर सॉल्व थियल आहिनि, टियों चौथों पंजों छहों सतों ही पूरा विद एग्जाम्पल्स ऐं एक्सरसाइज जा थियल आहिनि। ठीक आहे। हिन में छा थो चए त जेकॾहिं सब न्यूटन ज़ोर 45 जी कुंड ठाहींदे जिस्म में 20 मीटर हटाव पैदा करे त उन ते केतिरो कम थींदो। छा त फोर्स आहे सब न्यूटन ऐं कहिड़ी कुंड ते लॻे थी, कुंड 45 जी कुंड 45 जी एंगल ते लॻे थी। लॻण खां पोइ लॻण सां हू 20 मीटर हटाव पैदा करे थी त उन ते कम केतिरो थींदो। ठीकु आहे। ही सम्झण लाइ पाण ही ॾिसूं, ही जीअं ही पाण वटि बॉडी आहे हिकु जिस्म, त हिन जे मथां फोर्स लॻे थी। ही बि तक़रीबन 45 जी एंगल आहे, ही बि तक़रीबन 45 जी एंगल आहे। जेकॾहिं हितां पाण उनखे छिकूं था त हुन जे रिज़ल्ट में हू छा ही डिस्प्लेसमेंट तय करे थी। हिते घणो आहे 20 मीटर डिस्प्लेसमेंट आहे तय करे थी, त हुन ते जेको वर्क आहे हू घणो थींदो हू पाण मालूम कंदासीं। सफ़ा सवलो आहे। ही पाण साॻी डेटा कलेक्ट कई आहे। ठीक है। 100 न्यूटन 45 जी एंगल आहे। ठीक आहे। ईअं हिन जो ही पाण डायग्राम ठातो आहे। हाणे करिणो छा आहे पाण खे, कुझु न आहे करिणो, ख़ाली फार्मूलो यादि हुअणु खपे। वर्क जो फार्मूलो छा आहे, वर्क छाजे बराबरि हूंदो आहे, डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स एंड डिस्प्लेसमेंट। हाणे जेकॾहिं एंगल न हुजे, हिते त एंगल गिवन आहे, जेकॾहिं एंगल न हुजे त पोइ पाण हिते कास थीटा खणंदा न आहियूं। ठीक आहे। एंगल न हुअण जो मतिलबु आहे त उते 0 जी एंगल आहे। ठीक आहे। हू पाण अॻे मिसाल में कंदासीं त बाबा 0 जी एंगल कीअं थींदी आहे, हू अॻे हिकु मिसाल आहे, इन करे पाण हिते नथा सम्झायूं। हिते आहे एंगल 45 जी, त इन करे इन सां गॾु छा लॻंदो, पाण ॿीहर लिखी वठो हिन जो एफ डी कास थीटा। पाण सां टिग्नामेट्रिक कहिड़ो फंक्शन कंदो आहे, कास थीटा पाण सां कंदो आहे छा, वर्क पाण सां कास थीटा कंदो। कुझु न आहे करिणो, हाणे ख़ाली वैल्यू पुट कयूं। फोर्स घणी आहे पाण वटि 100 न्यूटन आहे। ठीकु आहे। डिस्प्लेसमेंट घणो थियो आहे, ही डिस्प्लेसमेंट ही थियो आहे पंहिंजो 20 मीटर। ठीकु आहे। ऐं कास एंगल घणे जी आहे, एंगल आहे 45 जी। ठीकु आहे। हाणे 100 ऐं 20 खे पाण ज़रब कंदासीं त पाण वटि छा जवाबु आयो, 2000। ही 3 0 ऐं ॿिनि खे हिक सां ज़रब कयोसीं त 2000 आयो। हाणे कास 45 छा जे बराबरि हूंदी आहे, 0.707। ठीकु थी वियो। हिन खे सिंप्लीफाई कयूं। पंहिंजो टारगेट हूंदो आहे त कैलकुलेटर खां बिना तक़रीबन हर प्रॉब्लम कैलकुलेटर खां बिना थिए। ठीकु आहे। जेकी वैल्यू आहिनि त तव्हांखे यादि हुअणु खपनि। जीअं कास जी वैल्यू आहे 45 जी, उहा घणी आहे, 90 जी घणी आहे या 0 जी घणी आहे, ही तव्हांखे यादि हुअणु खपनि। बाक़ी ही पाण फुल कोशिशि कंदासीं कैलकुलेटर खां बिना कयूं, जीअं एग्ज़ाम में या किथे बि तव्हांखे मुश्किल न हुजे। कैलकुलेटर जो फ़र्ज़ु कयो सेल ख़राबु थी वियो आहे, ख़तमु थी वियो आहे, त तव्हां कीअं कंदो, या कैलकुलेटर न आहे त पोइ कीअं कंदो। ठीकु आहे। हाणे सफ़ा सवलो आहे। हिते ॾिसो 0 2 खां पोइ 707 आहे, मतिलबु 3 अंग आहिनि, ऐं हेॾे बुढ़ियूं घणियूं आहिनि, हे 0 बि 3 आहिनि, त पाण हिन डाई खे हेॾे शिफ्ट करे छॾींदासीं। ही हेॾे शिफ्ट थी वई ऐं ही हुन जे रिज़ल्ट में ही 3 बुढ़ियूं ख़तमु करे छॾींदासीं। ही 3 बुढ़ियूं ख़तमु कंदासीं त ही डाई हेॾे शिफ्ट थींदो। हाणे बाक़ी छा बचियो, 2 ज़रबिया 707। हाणे ॿिनि खे 707 सां ज़रब कंदासीं, जवाबु पाण वटि छा ईंदो, 1414। ठीकु आहे। 1414 जोल, छो जो वर्क जो यूनिट छा आहे, जोल। ठीकु आहे मुश्किल, सफ़ा सवलो आहे। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। खुदा हाफ़िज़।